नौशेरा फिरोज़ मां अहम ज़फ़र टकर, SHO सिटी असदुल नबी कच्छी ऐं DSP सिटी सरदार शाह पारां वकीलनि सां गुज़िरियल राति बदतमीज़ी करण ख़िलाफ़ वकीलनि सेशन कोर्ट जे मेन दरवाज़ो बंदि करे पुलिस वारनि जो कोर्ट में अंदरि वञणु बंदि कयो वियो आहे। सख़्त एहतजाज, सख़्त नारेबाज़ी। मीडिया सां ॻाल्हाईंदे अब्दुल रहीम अब्बासी, सीनियर नायब सदर हाई कोर्ट शेर मोहम्मद अॼण, एडिशनल सेक्रेटरी डिस्ट्रिक्ट बार अमर इम्तियाज़ मेमण, सलीम डाहिरी, शकील अब्बासी, अब्दुल करीम तगड़, मुश्ताक बुरदई, अख्तर बुरेजो, माशूक अली सूमरो ऐं ॿियनि वकीलनि चयो त पुलिस चोर लोफर खे गिरफ़्तार करण बजाए शरीफ़ शहरियुनि ऐं वकीलनि सां बदतमीज़ी करे थी। जेसिताईं SHO ऐं DSP न हुया तेसिताईं पुलिस कोर्ट में अचणु न ॾींदासीं या SSP अची वकीलनि खां मुआज़रत करे तेसिताईं असां पुलिस खे कोर्ट में दाख़िल थियणु न ॾींदासीं।